अल्लाह अल्लाह अबा एकड़ो मिनट वरी उन दोस्तन जी फरमाइश भी तो पूरी थे ना हां जी आगे तू तो जी बी साइड पे हां आगे आना भी हेलो गानो वाले हर संगत चाहे थोड़ो मजो दिखाता उनके मजो भी दिखायो वो वरी गानो अल्लाह सही एड़ा ऑफिसर मथा थी आन हाजी साहब हां बदली तो मुझी कमाल देने में थी पर इते रुगो आए हराम खोरी दवाऊं खपाण है असां शरीफ डॉक्टर इज्जतदार असां के हराम खपे कोन पूछा कयूं कल का वठी आया तो दुखियो को मरीज आयो ना है कहीं पैर में सूर आ कहीं पेट में सूर आ कहीं जो हजम ना है अने अल्लाह मुझो मालिक आ रुगो 3-4 मरीज अचन कोई चाहे जा डोकड़ निकता त असां कमायो छा जो अजकल मरीजन जी वडी खोट आ मानू साग दे वक्त कढी दा वजन दवा न दा वठन चाहे डॉक्टर दे एतमाद खजी वियो आ नी मानू जो पढ़िया सू लखे खर्च कया सू फायदो तो टके जो भी कोन आई जेड़ो वरी मुझो कंपाउंडर अंधो आ अब्बा ये अस्पताल है अस्पताल ना है बाकी जापड़े है जो काकू साजा दे दवाऊं तो कोन ना छोरी दी भी थोड़ो पत्थर दी भी मुसा अरे करे छाती निसारा जवली मुबारक दे में लाडे छादा से मिलके वो मिर्गी जो असर आ मां को मिर्गी जो डॉक्टर आया जा मिर्गी जो असर तू बाकी आई केरो डॉक्टर बाबा हर मर्ज जो डॉक्टर आया पर मिर्गी बिर्गी असर जानो बुधा मुखे पेरा इलाज बुधा केड़ो केड़ो बाबा दिस जगे खंग ना उनके खंग तो दिया न न इहो न जगे दम ना उनके दम तो दिया इहो भी न जगे पुट ना है तो कोशिश करे उनके पुट तो दिया ताड़ो मिला हां मुखे पुट कोने बस इहो ही इलाज कर शादी के घणो वक्त थियो थई शादी के तकरीबन 9 साल छा हल भणा सजी आप कहे कहां जी का बेगैरत हाल है छा 9 सालन में छोरो कोन थियो थई बाबा तू मुखे दवा दे अरे बाबा छिरकी शादी जा को चक तो वणा या थोड़ो और ते पियो तू भला 12 मत चतो जी यो रो मत कर पेट थोड़ो और ते कर अरे कर ये छाती तू तो चाहिए मिर्गी आ इनके तो कितकारी जो असरा और ते आ छुए दे अरे उमाई हुई थी तो डॉक्टर ही सब खतरा थी ना तो अरे दवा केड़ी रे थोड़ो छोरी और ते थी मुके जेल में सो अरे जेल जा सो त मा कढनो है या डॉक्टर बीठन सेल कढना है मा पासीरो थी सूर कढा जडे मरीज के चल इनी न कर यार दवा दे वने दवा दे आई थो हाय हाय वाह जो भरा किटली था से गाल बुधो छोरी वे एडा वे बावे छो गोल पे दी कोनी छा कदे डॉक्टर कोन डिठो थई जा सीनो और ते कर हल खीर भी लथो पे बस बाकी थोड़ो को मक्खन की जरूरत है अरे दवा तो दीजिए भोगा तो करी छा तो करे भोगा तो करी चलियो है छा ओना पन्नो खणी दे कैक्सू लिखी दे अच्छे वठ अरे हाय हाय जने मुरसे साग पटड़ वने त मुखे राई में सदक दी कर अल्लाह मुजो मालिक ये कैसे साम तो गलाई तोवारी छोकरी के समझाया तो पियो तो तोवारे मुरस में लक्षण कोने छो कोने ले लक्षण बाबा 9 साल आइन मल जे मुरस हो या तो 7-8 बार कडी वने पर तो में गैर ना सुई तुझे बुधाई तो मैं बेगैरत है बाकी चा अब है त्रिमोरारा जोगी जोगी वाली जोगी जमो दई तो शरीफ पे नहीं खाई दी के जे शे जे वे जोना मी दई हां ए त्रिमोरारा बरोच वाली छो अरे बरोच जी दबजा मिनट में उम्मीदवार थी वी अब है वरी रखण पुराने शमीरारा ए वरी छो बाकी मूरियों ये वरी पिणे ठाई दो जाओ तई अचे कमरे में पिसाए हां नासू धोई हां लगे प्यारे चल जाए वो भी जो औलाद न थे तो मुखे ता जगह 8 डी रहणो असा बस वणो ता भली वणो
मुड़से हेॾे होॾे वञाई त मिस कॉल ॾी जाए ना भाउ जो छोरी आहे की जाते वेही नथी सघे हे मिर्गी त कोन्हे छोरी खे तो कोई इश्क लॻल आहे मां सम्झां थो त गनी बरोज रोज़ ईंदो आहे हेॾे रक्षोक आहे उन लाइ ॿोड़ टोड़ कई सलाह छाजे छोरी की जाते वेही कान मुलनि वांगुरु भड़का पई थी हाणे मूं तोखे ताड़ियो आहे जीअं ॿाकरो माल अंदरि आयो त तूं जो पोयां लॻे मूंखे शक पियो हाजी हाणे अलाह करे को औलाद थिएसि न त फाथासूं अची छोरी हिकु जाते वेहे कान थी औलाद कीअं थिए जगी खे बि बिजलींदा आहिनि त चवंदा आहिनि न 2-3 कलाकनि खे वेहण न छॾिजांइ हाणे हे त रुॻो पुस्तियूं थी ॾे पोइ कीअं थींदो कमु यार हल मर्दनि जो बि अछो मुंहुं थी वियो तव्हां भला ॾोकड़ था करियो या खट ते हंगो था उथी वरी था वियो आई जे मुंहुं वारी दवा में पुट थो थिएसि हाजी पोइ त साईं मुंहिंजो नालो परे परे वेंदो इहे ई माण्हुनि खे ॿुधाईंदा त पुट बि ॾिए थो पोइ माण्हू मूंखे रातनि जूं रातियूं छॾींदा ई कोन डॉक्टर सां वटि टिक पोइ मुंहिंजो त कारो मुंहुं थी वेंदो साईं पोइ हॉस्पिटल संभालींदुसि राज संभालियां या वञा त वञा केॾे ऐं महफ़िल कहीं तव्हां कई छा थी अरे छोरो त मुंडी कढी आयो आहे ॿियो धड़के ॾेई वियो भाग रो न अरे छोरा आयो पोतड़ो कयो कंपाउंडरो निभागा अरे कढाए तो बड़ा मरी दी क्या अरे कढाए तो ना वे पोतड़ो मथा दे अबा डॉक्टर छा छो अबा अबा छोरे जी मुंडी निकती आहे बाकी धड़ा लाइ मोर ते आला कमाल दे रहा पोइ ऑपरेशन थींदो या ऑपरेशन न थींदो बाकी छा थींदो पोइ हिम्मत कर भला करे वठ हाउसी चिप हाउसी जी पुट मुड़ो भी को नथी हाने बेबी कम ऑन बेबी बेबी कढाए दो बेबी चिप कर हेडिया हे पटको भी रखी थे निसार माछी कढो हां निसार माछी तो कढे माछी पाण वत रखो हां अरे हे केडे वो ब्लड प्रेशर अरे ता हूं छो थी करी नी भागी कढाए दो इडी पाची में किने तो करी तुम पाचे में जा बाहर हेठा ना निकल दे बाकी मथा वात डा निकल दो जा हेना को कुत्ती आई लाई कढा काबू कर जा इनके चल अरे दाहू छो थी करी बड़ेड़ी फूसू कहर जू पजी कडी बड़े ने बागी खुदा को मुर्स के कहे को नाग खावे अरे जोर थी रे फूसू थी कडे ने बागी चिप करे न कदा ना हां त छाई हिम्मत कर ले मुके माई बाण खणी लो माई बाण खणी लो आओ जनो घिराई हो अंदर क्यों बुबो प्यारी सोई मरन जी दब सा गुडो जाऊ थई थोड़ी ताड़ी तो वजायो ना
काॾे वियो ॿाकरो माल